जी असां हिन टाइम मौजूद रेती शहर में जिथे गंदे ढोरो बणियल जेको सेम नालो आहे जेको शहर जो गंदो पानी ते जमा थिए थो ऐं इहो ज़मीन मां हिकिड़ो कुदरती पानी बि जमा थी करे इन ढोरनि में बीहे थो जेको हिकिड़ो गंदे सेम नाले जी शक्ल इख़्तियार करे वियो आहे। इहो तमामु पुराणो ऐं हिकिड़ो क़दीमी आहे जेको हिन टाइम गर्मी जे सबबि तक़रीबन 12 खां टाइम जंहिं महिल गर्मी जो स्टार्ट थिए थो उन मां बदबू जेकी उथे थी पूरे शहर इन बदबू जी लपेट में वड़ में चढ़ी वेंदो आहे। शहरनि जो जीअण जंजाल आहिनि ढोरे जे करे बदबू जे करे ऐं इन ढोरे मां अनेक बीमारियूं पैदा थियनि थियूं जंहिं बीमारियुनि सबबि डॉक्टरनि वटि उहे इलाज त कराइनि था वक़्ती तौर ते उन्हनि खे डॉक्टर जी का दवा लॻे कोन थी। इन बारे में असां शहरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंखे 20 साल थिया आहिनि, रोज़ डॉक्टरनि ॾे वेंदा आहियूं, दवा कराईंदा आहियूं। वॾी बीमारी आहे, चऊं माण्हू नक बंदि कयूं हलिया वेंदा हूंदा आहिनि वीचारा। असां वेठा हूं हिते गुज़र सफ़र करिणो आहे असांखे साईं, बचनि जी रोज़ी करणी आहे। हाणे काॾे वञूं असां? हीअ असां वटि जेको पंहिंजो गंदे नाले जो इहो माना सिम ढोरो आहे, इहो काफ़ी अरसे खां पहिरियों हुयो। इहो दरिया जी शकल हुई, दरिया जी शकल मां थी करे ही माना उतो बिड बाय बिड थी करे माना टाइम टू टाइम जो काफ़ी अरसे खां पोइ ही वरी माना ढोरे में माना उनजी शकल तब्दील थी वई। हाणे हिन जी जेकी माना करंट जेकी सिचुएशन आहे, पोज़ीशन आहे, इंतिहाई ख़तरनाक आहे। हिन जे मथां माना मक्खियूं, गंदगियूं, मच्छर, ॿियो टियों एवरीथिंग, मतिलबु हर चीज़ हिन टाइम एतिरी माना आहे जो असांजी पूरी रेती वासियुनि जे लाइ जेके बि नंढड़ा ॿार आहिनि या पोड़ा आहिनि या ॿिया आहिनि जेके हेल्थ जे हवाले सां ॾाढा माना हू माना क्राइसिस में आहिनि, माना ॾाढी इफेक्टेड आहे। पोइ उन हवाले सां जेके माना हेपेटाइटिस बी आहे, सी आहे, ॿियो आहे, टियों आहे, राति जो त एतिरी हदि थी वेंदी आहे जो मतिलबु 10, 11, 12 थी वेंदा आहिनि। उनजी माना माना एॾी धप हूंदी आहे, बदबू हूंदी आहे जो माण्हू उनखे निंड करण जे लाइ बि आज़ार में हूंदा आहिनि। देखते आ रहे हैं ये पानी गंदा जो है ना भरा हुआ है। लोग आते हैं जो है ना यहाँ से पर्दा दे के नाक से चले जाते हैं। 10-11 का टाइम होता है और इसकी बदबू जो है ना घरों में फैलती है। इसके लिए कोई रद्द-ए-अमल ऐसा हो कि जो ना कोई इंतज़ामिया आई है, ना कोई इसमें कोई स्प्रे करते हैं, ना कोई ऐसी दवा डाली है। 20 साल हो गए हम कारोबार करने में, यहाँ से बाहर से आते हैं, यहाँ काम करते हैं, पर इसकी बदबू इतनी है कि लोग बीमार हो रहे हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां वस वारनि खे इहा अपील कयूं था त ही जेको ढोरो कंहिं दौर में जेका असांखे वॾनि ॿुधायो त बाबा हीउ दरिया हूंदो, उन्हनि ॾींहंनि खां पोइ हे घणे अरसे खां वठी हिन में जेको पाणी बीहे थो, जेको सिम निकिरे थो या जेकी शहर जी आबादी जो जेको हिन में पाणी अचे थो, उहो एतिरी त बदबू करे वियो आहे जो कोई 12 या मंझंदि जो जॾहिं टाइम थिए थो त कोई क्रास नथो करे सघे। ऐं जेको आहे राति जे टाइम जेका असांजा माण्हू जेका ग़रीब आहिनि, मज़दूर जेको सारो ॾींहुं मज़दूरी करे घर मोटनि था, उन्हनि खे हिन बदबू खां राति जो जेको उन्हनि जो निंड ऐं आराम जेको आहे उहो फिटी वञे थो। ऐं इन जी धप ऐं बदबू एतिरी आहे की असांजे शहर हुजनि या परसदार जेका ॻोठ आहिनि उन्हनि तक बि हिन जी धप ऐं जेका इहा वञे थी। जी तव्हां रेती वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो चवणु हुयो त हे जेको सेम नालो गंदो ढोरो हिन टाइम बीमारियुनि जो हिकिड़ो वॾो ज़रियो बणिजी वियो आहे। असां इन मां तमामु सख़्तु परेशान आहियूं इन जी गंदी बदबू मां। असां में अलॻि अलॻि जिस्म में बीमारियूं फैलिजनि थियूं, जेकी चम जी बीमारी, हेपेटाइटिस बी, सी ऐं मलेरिया ऐं इन खां अलावा ॿियूं कई मोज़ी मर्ज़ जेका आहिनि इंसान जे जिस्म में निकिरनि था पिया ऐं इलाज करण जे बावजूदि बि उहे असांजी जिस्मूं कोन था हटनि। उन्हनि आला इख़्तियारनि खां इहा अपील कई आहे ऐं वस वारनि खां इहा अपील कई वई आहे, ख़ुदारा असांजे रेती शहर में जेको इहो सेम नालो गंदो ढोरो आहे इन जे मथां का शइ कई वञे, अहिड़ा केमिकल, अहिड़ा पाउडर उछलाया वञनि, इन्हनि खे ख़तमु कयो वञे जीअं असां रेती वासी इन मूज़ी मर्ज़ ऐं बीमारी खां बची सघूं। कैमरामैन असद ज़मान सां गॾु आफ़ताब अहमद सुमरो, काश न्यूज़ रेती।